ए मुझी सोहनी मोटरसाइकिल अज मां तोखां अलविदा थो कयां। अज मां तोखे घर जी हिक कुंड में बीहारे मथां रिली विझी तो छॾियां। मूंखे माफ़ कजां। मञा थो त तो हर हाल में सदाईं मूंसां निभायो आहे। मञा थो त मां तो ते चढ़ी पोइ पाण खे पायलट सम्झंदो हुउसि। मञा थो त तो ते चढ़ी पूरे ॻोठ जे छोरनि जे साम्हूं वॾी लय ऐं फूशर कंदो हुउसि। पर अॼु खां वठी मां तोखे हथ बि न लाहींदुसि, छो त पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो तोखे सिर्फ़ु हाणे ख्वाब में ई हलाए सघां थो। हिन महांगाईअ असां ग़रीबनि जी जेल चिॿी करे छॾी आहे। ए मोटरसाइकिल तूं नाराज़ न थिजांइ। इहा ॻाल्हि बि आहे त तो 2-3 चकर मूंखे ॿूथ भर किरायो बि हूंदो, पर इहा ग़लती मुंहिंजी हूंदी, छो जो इहे हरकतूं मां पाण कंदो हुउसि। ए मोटरसाइकिल मूंखे दुआउनि में यादि कजांइ। हा, जॾहिं बि 50 रुपया लीटर पेट्रोल थींदो त मां तोखे ज़रूरु हलाईंदुसि। हाणे मां तोखे लाखणी बीहारे थो छॾियां। बसि मोटरसाइकिल, हाणे मां तोखे अलविदा थो कयां। हाणे मां तोखे अलविदा थो कयां। हाणे मां तोखे अलविदा थो कयां।